हर हर जन्म वर्गो वठी हर हर जन्म वर्गो मिठा महरानो असरा फाउंडेशन स्कूल पारां सिंध जी सकाफ़ती ॾिण जेका सो मल्हाए पियो वञे उते जेके शिरकत कंदड़ आहिनि अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। हायर सेकेंडरी स्कूल सिस्टम रानीपुर में मल्हायो वियो आहे। उहो एवार्ड डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी ऐं सिंध जी तहज़ीब कल्चर डे सिंधी तहज़ीब मल्हाई वई आहे। उनजो मक़सदु इहो आहे त ॿारनि में शऊर पैदा करणु त असांजी सिंध केतिरी पुराणी ऐं कहिड़ी तहज़ीब सां वाबस्ता रखे थी ऐं केतिरी असांजी सिंध पुराणी आहे। जेतिरी असांजी पुराणी सिंध आहे ओतिरी असांजी सिंध तरक़ी न कई आहे। उनखे तरक़ी वठण लाइ क्वालिटी तालीम ॾियूं पिया त जीअं असां मर्कज़ में ऐं दुनिया लेवल ते ॿुधाए सघूं त असांजी सिंध 5000 पुराणी आहे ऐं असांजी तहज़ीब में जेका सिंध तरक़ी कई हुई जेका सिंध पोइ आहे उनखे अॻिते करिणो आहे उन लाइ क्वालिटी तालीम ते महिनत कयूं पिया। अॼु जेको एवार्ड डिस्ट्रीब्यूशन प्रोग्राम कयो वियो उन सां गॾोगॾु उन में ॿारनि पोज़ीशनूं कयूं ऐं मेरिट बुनियाद ते ॿारनि खे पोज़ीशन ॾियूं ऐं इंशाअल्लाह ॿारनि में इहो ई शऊर इहो ई ज़हन ठाहियो आहे त बाबा इन फ्यूचर में बोर्ड हुजे MTK टेस्ट जे ओवरऑल कॉम्पिटिशन जा कहिड़ा बि इम्तिहान हुजनि तव्हां मेरिट ते अचो, मेरिट जो मयार रखो, मेरिट जी सोच रखो ऐं मेरिट मां उमेद रखो ऐं इंशाअल्लाह ही असांजा ॿार मुस्तक़बिल में मांवार ऐं सवारियल थींदा शागिर्द ऐं इन फ्यूचर में ही मेरिट खणी ईंदा ऐं ॿिए नसल खे सपोर्ट कंदा। मल्हाए रहिया आहियूं ऐं असां सरमाश शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांखे हिन सिंधी सकावत प्रोग्राम जो मौक़ो ॾिनो आहे ऐं असां हीउ प्रोग्राम हर साल मल्हाईंदा आहियूं। असां सिंधी आहियूं ऐं असांखे घुरिजे त असां सिंधी सकावत ॾींहुं मल्हायूं। ईअं तरीक़े सां था ॾिसूं त असांजो जेकी शान आहे मर्दनि जो शान आहे उहो टोपी ऐं अजरक आहे। असांजी सिंध सकावत तमामु बहितरीनु आहे। असांखे एतिरो नाज़ आहे त असां सिंधी आहियूं ऐं असां सिंध वासी आहियूं ऐं असां सिंधी ॾियारो सुठे तरीक़े सां मल्हाए रहिया आहियूं ऐं असांजी जेका ड्रेसिंग आहे असांजी जेका अजरक टोपी आहे उहो असांजो शान आहे, सिंधियुनि जो शान आहे। ऐं अॼु जे ॾींहुं असांजे स्कूल में स्टाफ फाउंडेशन स्कूल सिस्टम रानीपुर में अॼु सुठे तरीक़े सां अॼु जेको आहे सो कल्चर डे मल्हायो वियो आहे। साईं सदाईं करीम ते सिंध सुका दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करें। जीअं त अॼु असां हीउ एकता जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऑल ओवर पाकिस्तान में पूरी दुनिया जी हर कुंड कुर्छ में मल्हाए चुका आहिनि माण्हू ऐं उन सां गॾु असां बि हिते इसरा फाउंडेशन हायर सेकेंडरी स्कूल सिस्टम रानीपुर में मल्हाए रहिया आहियूं ऐं हीअ सदियुनि खां वठी पुराणी सकाफ़त आहे सिंध जी जेका सिंध जी माना निशानदेही करे थी त असां सिंधी आहियूं ऐं असांजो हीउ जोश ऐं जज़्बे सां अॼु मल्हाए रहिया आहियूं ऐं उन सां गॾोगॾु असांजो जेको टर्मिनल एग्ज़ामिनेशन जो यानी एवार्ड असां ईअं था बयां करे सघूं त सिंधी अजरक टोपी ऐं सलवार कमीज़ असांजो हिकु क़ौमी लिबास आहे जेको असां इहो पाईंदा आहियूं सिंध में। ऐं मां हिकु पोइट्री थी चवणु चाहियां सिंधी ते। सिंध की मिट्टी की खुशबू है महकता है पैगाम मोहब्बत अमन और भाईचारा चारे का मकाम। सिंध अजरक और टोपी है पहचान रंग बिरंगी लिबासों की कहानी हर तरफ खुशी खुशबू और जवानी। सिंध धरती का बर्दबार गवाह सकावत से जुड़ी हमारी ख्वाहिश और रहा। आओ इसको मिलकर मनाएं सिंध से सकावत को फैलाएं मोहब्बत व अमन का दिया चलाएं। शुक्रगुज़ार आहियूं जो हिकु वॾे स्कूल में इसरा फाउंडेशन स्कूल हायर सेकेंडरी स्कूल सिस्टम में हिकु वॾो एकता जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। उन ख़ुशीअ जे ॾींहं ते असां ॾाढा ख़ुशि आहियूं। ज़िंदा रहण वारनि खे ख़ुशी थियणु घुरिजे ऐं ज़िंदा रहण वारनि खे एकता जो ॾींहुं मल्हाइणु घुरिजे। असां इन जे करे सरमाशुक ते ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे हिन एकता जो ॾियण जो वॾो मल्हाए ॾियणु आहियूं। So we all have to be united and apply culture and tradition. Thank you. मौक़ो ॾिनो आहे हिन मूंखे स्टेज ते ॾाढो ख़ुशी जो मौक़ो ॾिनो। हीउ स्कूल ॾाढो सुठो आहे। कुझु मौक़ो ॾिनो स्पीच लाइ हिसो वरितो आहे। हीउ स्कूल ॾाढो बहितरीनु आहे, तमामु बहितरीनु आहे। सरमाशी को बि हितां जा तमामु बहितरीनु उस्ताद बि तमामु हितां जा बहितरीनु आहिनि। असांजो प्रोग्राम आहे इहो हर साल हिते हलंदड़ आहे। असां हर साल हिते प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं वॾे जोश ऐं जज़्बे सां। हीअ असांजा जेके बि सिंधी मारोड़ आस पास जा रहंदड़ आहिनि उनजा पेरेंट्स ऐं असां गॾिजी करे मल्हाईंदा आहियूं त जीअं असांखे सिंध ऐं सिंध जे तहज़ीब खे उजागर करणु खपे। ॾाढा ख़ुशि आहियूं। असां सिंधी सकावत जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं जेको असां सिंधियुनि जो हिकु अज़ीम ऐं भलो ॾिहाड़ो आहे। ख़ुशी थी थिए ज़िंदा क़ौमूं हमेशह पंहिंजा ख़ुशीअ जा ॾींहं इन तरीक़े सां ई मल्हाईंदा आहिनि। असांखे सभ खां ज़्यादा ख़ुशी आहे त स्कूल जे इंतिज़ामिया इजाज़त ॾेई हीउ बहितरीनु प्रोग्राम सजायो आहे जंहिंमें ॿार थियणु खपे त क़ौमूं पंहिंजा तारीख़ी ॾिण न विसारनि
ॾाढो मज़ो आयो ऐं असां सरमाशुक आज़म असांजा शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांखे मौक़ो ॾिनो ऐं असां स्पीचूं कयूंसीं ऐं अहिड़ा सक़ाफ़ती ॾियारा असांखे मल्हाइण घुरिजे छो त असां सिंधी क़ौम आहियूं। अगरि करणु तमामु बहितरीनु आहे ऐं ज़रूरी बि आहे छो जो असां सिंधी आहियूं, सिंध में रहूं था ऐं पंहिंजी सिंधी सक़ाफ़त ते असांखे नाज़ आहे ऐं हर स्कूल में इहे प्रोग्राम थियणु घुरिजनि। असांजो इस्रा फाउंडेशन स्कूल सिस्टम आहे जंहिंमें इहो प्रोग्राम कयो वेंदो आहे। असां हर साल प्रोग्राम तमामु जोशो ख़ुरूश सां मल्हाईंदा आहियूं। मां इस्रा स्कूल जी प्रिंसिपल आहियां ऐं असांजो इहो प्रोग्राम तमामु बहितरीन तरीक़े सां ऐं तव्हांजा बि असां शुक्रगुज़ार आहियूं त तव्हां असांजे प्रोग्राम में शरीक आहियो। और जे ॾींहं में इलाही असांखे दिलचस्पी हूंदी आहे त असां सिंधी सकावत जो ॾींहुं मल्हायूं ऐं असांजे कल्चर डे जेको सिंध असांखे आज़ादी मिली ऐं असांखे सिंध ॾियारो मल्हाइणु घुरिजे ऐं ख़ुशी करणु घुरिजे। असांखे ज़िंदा रहणो आहे त असांखे ख़ुशी बि मल्हाइणु घुरिजे। प्रोग्राम में शिरकत कंदड़ जो चवणु आहे त सिंध जे सकाफ़ती ॾिण असीं जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। सिंध क़ौमी जेके ॾींहं आहिनि उहे असीं पंहिंजे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल रहीम सोलंकी, रिपोर्टर वॉइस ऑफ सिंध लंडन, राणीपुर।